लतीफ़ खे सूरताल जेका ॿुधाए थो त हक़ीक़त हिन हाल जी, हीउ जेको ज़मानो आहे, हाल आहे जंहिंमें असीं रहूं था, हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री। जेकॾहिं आउं ॻाल्हि थोरी खोलियां त लॻे माठि मिरुनि खे ॾुघर पवनि डरी। माना अंदाज़ो करियो त मिरूं जेके आहिनि, पर माना ही अहिड़ी सूरत हाल आहे जो इन मां जेके मिरूं जेके आहिनि उहे बि हैरान थी वञूं त हीउ छा थी वियो आहे, माण्हुनि खे छा थी वियो आहे, समाज खे छा थी वियो आहे, हीअ हालतूं हेॾियूं ख़राबु छो थी वियूं, छो माण्हू सुख ऐं सलामती सां जी नथा सघनि, रुॻो घोड़ा घोड़ा लॻी पई आहे, रुॻो दाहूं लॻियूं पियूं आहिनि। माना माण्हू माण्हुनि सां विड़ी वियो, क़ौमूं क़ौमुनि सां विड़ी वियो, मुल्क मुल्कनि सां विड़ी विया। ऐं ॻाल्हि चिची बि कोन थो करे, हक़ीक़त हिन हाल। तलकात असांजा कीअं आहिनि, दोस्तियूं असांजूं कीअं आहिनि, कारवार अहवाल असांजा कीअं आहिनि, हाणे इन ते ॻाल्हाईंदासीं, तफ़सीली ॻाल्हाईंदासीं त ख़बर पइजी वेंदी हली त वाक़ई असां जेको आहे खसारे में आहे, ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे। जेकॾहिं इहा ॿुधायूं था त हे जेके मिरूं आहिनि या ही जानवर आहिनि या ही जेका नेचर आहे उनखे बि हैरानगी थींदी कि माण्हू जेके इल्मु मिलियो, अकुलु मिलियो, उहो माण्हू हेॾो अबाजो थी पियो, हेॾो किरी पियो ही माण्हू। लॻे माठि मिरुनि खे ॾुघर पवनि डरी, मिरूं बि माठि थी वञनि, हैरान थी वञनि। इस्तलाह आहे हिकिड़े क़िस्म जी। मिरूं मुतासिर आदमी आहे, थियनि था माण्हू जी ज़िंदगी में, ऐं छो त माण्हू गॾिजी वियो आहे, माण्हू शहरनि में जेको आहे सो जानवर रहनि था, ॿाहिरां बि जानवर रहनि था, ऐं उन्हनि खे बि जेको आहे सो हैरत वठी वञे माण्हुनि जे कमनि खे, वञनि वण ॿरी उबड़ उबड़े कान का, माना ही शाइर असांजो लतीफ़ साईं ॿुधाए थो त माना अहिड़ी सूरत हाल आहे, अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जो ही सॼी काइनात हैरान थी वञे। हीअ सिज चंड हैरान थी वञनि, हीअ आसमान वारा हैरान थी वञनि, धरती वारा हैरान थी वञनि। ऐं उहा जेका सूरत हाल आहे अञा बि उन सूरत हाल खे कीअं थो जेको आहे लतीफ़ साईं क्रिटिकल बनाए हुनखे, या क्रिटिकल आहे हुनजो इज़हार कीअं थो करे। हाणे तव्हांखे ख़बर हूंदी त इहे माल की आफ़री थींदी हुई, अरेज थींदा त पोइ उनखे दवा पियारबी हुई उनखे, ऐं उहा दवा उनखे पियारबी हुई, मिक्सर हो हिकिड़े क़िस्म जो, उहो पियारींदा हुआ, ठीकु थी वेंदो। पर जेकॾहिं उन ढोर खे, उन माल खे जेकॾहिं तमामु घणी तकलीफ़ थी वञे, लाइलाज थी वञे हलियो, उनजे जेरे में जाऊं पइजी वञनि, गॾड़ूं पइजी वञनि, माण्हुनि जो जहिड़ो जेको उनजो आहे लिवर ख़तमु थी वञे हलियो, ऐं उहो जेको रूह आहे, माना जेको उनजो दिमाग़ जेको उनजो आहे, होश हवास जंहिंमें मौजूदु हूंदा आहिनि, उहो बि जॾहिं माण्हू जो ख़राबु थी वञे हलियो त पोइ त उहो माण्हू जी कोन सघंदो, माण्हू ॾुखियो जेको आहे सो माण्हू थी सघंदो। हाणे अहिड़ी क़िस्म जी सिचुएशन आहे जीअं हींअर इहा सूरत हाल छा कजे, छा कजे, छा न कजे, कुझु थींदो कोन थींदो, माना सूरत हाल अहिड़ी अची बीठी आहे न उन में जेके रोशन ख़्याल इनकलाबी जेके माण्हू आहिनि जेके, हाणे उहे कुझु करणु त चाहिनि था, पर ताक़त जो तवाज़न जेको आहे उहो एॾो त अनबैलेंस थी वियो आहे जो माण्हू ॾाढो बेवस थी वियो आहे। माण्हू ॾिसे थो त हीअ आहे ख़ुदकशी करणी आहे, या आहे भितियुनि सां टकर हणणो, थींदो कुझु कोन। ऐं उनजा इलाही सबब थी सघनि था उनजा, त माण्हू कंप्रोमाइज़ करे चुप करे माण्हू वेही रहिया आहिनि, माण्हू मायूस थी वेही रहिया आहिनि, ॾिसनि था त न हिते जेको आहे लीडर जेके आहिनि उहे था सुधरनि, न सियासतदान था तब्दील थियनि, न समाज सुधारक माण्हू ॻाल्हियूं सुठियूं कनि था, तकीरूं सुठियूं कनि था, पर जॾहिं वेझो था वञूं ॾिसूं था उनजो अमल उनजे उबतड़ आहे। तंहिंजे करे सुठियूं ॻाल्हियूं कंदड़ जेसि ताईं सुठा माण्हू न आहिनि, पाण उन सुठनि ॻाल्हियुनि ते अमल नथा कनि, रुॻो माण्हुनि खे भाषण ॾियनि था, त पोइ अॻिते हली उनजो जेको नतीजो निकिरंदो उहो इहो थींदो जेको आहे सो माण्हू मायूस थी वेंदा हलिया, ऐं माण्हू पाण बि जेको आहे चवंदा जेको माण्हू ॻाल्हियूं करे थो, पोइ के अहिड़ा माण्हू आहिनि जेके अॻिते हलिया वेंदा, ठीकु आहे उस्तादु फिरी वियो,
लीडर फिरी वियो त हुनजो मक़सदु इहो त न त असीं चुप करे वेहूं। उहो ॻाल्हि सम्झी वेंदा आहिनि त उहे वरी उन सफ़र खे अॻिते खणी वेंदा आहिनि। पोइ हालतूं आहिनि माण्हू टुटे बि थो उन में। हाणे हीअ जेका सूरत हाल लतीफ़ साईं ॿुधाए उन में ॼण त माण्हू लाइलाज थी वियो। हीउ समाज असांजो लाइलाज थी वियो हलियो ऐं बीमारियुनि जे वर चढ़ी वियो, वहमनि जे वर चढ़ी वियो हलियो। हाणे सवाइ ऑपरेशन जे ॿियो को बि इलाजु कोन्हे। माना सुकी फकी मंझां ऐं अंब मंझां इन मंझां इलाजु कोन थींदो, कबीर मंझां को कमु कोन थींदो इन मंझां। हाणे हिननि माण्हुनि खे जेको आहे सो वरी शुरू खां ज़िंदगी शुरू करणी पवंदी, पंहिंजो जेके ग़लतियूं आहिनि उहे छॾणियूं पवंदियूं, पंहिंजा ॾोह छॾणा पवंदा, ग़लति रस्ता छॾणा पवंदा, जंहिंजे करे असीं जेको आहे सो ॾचे में अची विया आहियूं। हीअ माण्हू गद्दारियूं कनि था, इहे बि ॾोह आहिनि, कंप्रोमाइज़ कनि था। हीअ माण्हू जेको आहे पंहिंजी क़ौम सां पंहिंजे वतन सां जेको माण्हू ठगियूं कनि था ऐं माण्हू जी बसि आख़िरी वञी इहा थी थिए, हदि वञी थिए थी त ख़ुदगर्ज़ ऐं सेल्फिश थी था वञूं। बसि दादा असांखे मिली वियो, असांखे जेको मिलिणो हो सो मिली वियो, हाणे ॿियनि माण्हुनि जी असांखे परवाह कोन्हे का। पर समाज आहे, जंहिं समाज में रहूं था उहे सभई माण्हू हिक ॿिए जा आधार आहिनि, सभई माण्हू हिक ॿिए जे सहकार सां जी सघनि था। ईअं जेकॾहिं माण्हू अकेलो अकेलो पंहिंजे ज़ाती ऐं आरती मफ़ादनि ख़ातिर जेको आहे दुनिया खे छॾींदो वञे त हिकु ॾींहुं सभई माण्हू अकेला थी वेंदा आहिनि। पर लतीफ़ साईं ॿुधाए थो त हाणे ऑपरेशन जी ज़रूरत आहे। हीअ आम इलाज खां ॻाल्हि चढ़ी वई हली ऐं उहो त हाणे पोइ जेके माण्हू लोड़ीनि था भोॻीनि था उन्हनि खे सोचणु खपे त वाक़ई असीं कहिड़ी कंडीशन मां गुज़रूं पिया। लतीफ़ साईं फरमाए थो त रेज जनी जे रूह में जेरे में जाम उन खे आऊं कहिड़ा कबीरा थिया। माना ही ॻाल्हि त जेको आहे सो ढोरनि जो जेको आहे मिसाल ॾिनई त रेज पइजी वियो हलियो त हाणे उन्हनि खे कबीरो कुझु कोन कंदो उनखे। पर असुल ॻाल्हि असांजी पियो करे, माण्हू जी ॻाल्हि करे पियो, माण्हू जे मुआशिरे जी ॻाल्हि करे पियो कि माण्हू लाइलाज थींदा वञनि, माण्हू जिस्मानी तौर ते माण्हू अॻियां थींदा वञनि, रूहानी ऐं ज़हनी तौर ते जेको माण्हू आहे उन में माण्हू पस्त थींदो वञे। त माना हाणे माण्हू खे जेको आहे सो कबीरे मथां कुझु कोन थींदो। हाणे माण्हू खे जेको आहे सो माण्हू खे किरी बि करणी आहे, माण्हू खे तब्दील बि थियणो आहे। कुझु करण खां अॻु में जेको आहे सो माण्हू जेको करे थो उहो जेकॾहिं ग़लति आहे त उनखे बंदि करिणो पवंदो ऐं जेको सुठो आहे उहो सफ़र अॻिते करिणो पवंदो। तव्हांजी महिरबानी। इहे असांजो जेको चैनल आहे तव्हांजो चैनल, उनखे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि यारनि खे शेयर बि कयो, उन्हनि खे ॿुधायो त तव्हां ॿियो कयो पर 3 माण्हुनि खे गॾु शेयर करे छॾियो। ईअं हिकिड़ो माण्हू 3 माण्हुनि खे शेयर कंदो वेंदो, 10 माण्हुनि खे शेयर कंदो वेंदो त सॼी दुनिया सां असीं गॾिजी वेंदासीं ऐं सॼी दुनिया सां गॾिजी वियासीं त असांखे बि जेको आहे सो ॻाल्हाईंदे मज़ो ईंदो ऐं तव्हांखे ॿुधंदे जेको आहे इहे ॻाल्हियूं मज़ो ईंदो। छो इहे ॻाल्हियूं अजायूं न आहिनि, इहे ॻाल्हियूं सजायूं आहिनि, इहे ॻाल्हियूं सजायूं आहिनि ऐं इहे फ्रूटफुल आहिनि जी तव्हांजी ज़िंदगी में इहे कारमद आहिनि, तव्हांखे तब्दील करे सघनि थियूं। तव्हांजी महिरबानी। वरी जेको आहे सो ॿिए कंहिं जेको आहे सो प्रोग्राम में इन तव्हांजे यूट्यूब चैनल ते जेको आहे तव्हांजो यूट्यूब हीअ अंब गोपांग जो यूट्यूब चैनल तव्हांजो आहे, अंब गोपांग ऑफिशियल इहो तव्हांजो चैनल आहे। इनखे तव्हां सब्सक्राइब जॾहिं कंदव, दोस्तनि यारनि खे शेयर कंदव, घणनि दोस्तनि खे असीं जेको आहे सो इहे जेके काराइतियूं लाभाइतियूं ॻाल्हियूं ॿुधाए सघंदासीं। महिरबानी।